पानी ज़िंदगीअ जी बुनियादी घुर्ज आहे जंहिं बाबति असां केतिरा ई भेरा ॿुधाए चुका आहियूं। असां केतिरा ई भेरा पाणी पीअण जी मिक़दार, उन जे तरीक़नि ऐं फ़ाइदनि बाबति ॿुधायो आहे। पर अॼु असां थधे पाणी पीअण जे कुझु नुक़साननि जी ॻाल्हि कंदासीं जिन खे बि कंहिं बि हवाले सां नज़रअंदाज़ नथो करे सघिजे। बूअली सीना जो चवणु आहे त थधे पाणी पीअण जी आदत जेकॾहिं तव्हांखे जवानीअ में बीमार नथी करे त कुराड़प में इहा तव्हांखे सख़्त तरीन बीमार कंदी। साइंसी तौर बि साबित थी चुको आहे त थधो पाणी दिलि जी चइनि रगुनि खे ॻंढींदो आहे, दिलि जी असुल रग खे बंदि करे छॾींदो आहे। थधो पाणी पीअण दिलि जे दौरे जो सबबु बि बणिबो आहे। अॼुकल्ह जवानीअ जी उमिरि में दिलि जा दौरा पवण थधे पाणीअ ऐं थधियूं शयूं पीअण जे करे ई वधी विया आहिनि। थधो पाणी जिगर ख़राब करण जो सबबु बणिजे थो, चर्बीअ खे जिगर ऐं रगुनि सां चिंबड़ाए थो। जिगर खे तबाह करण जो असुल सबबु थधे पाणीअ जो इस्तेमाल ई आहे। थधो पाणी मादे जे अंदरें परदनि खे मुतासिर कंदो आहे, जंहिंजे करे न रुगो मादे जा मसइला थियनि था पर थधो पाणी पीअण शुगर जो सबबु बि बणिबो आहे। थधो पाणी मादे सां गॾु वॾे आंद्रे लाइ बि नुक़सानकार हूंदो आहे, जेको हली हली कैंसर जो सबबु बि बणिजे थो। उन करे हर मौसम में थधे पाणी पीअण खां पासो करे पंहिंजे लाइ पाण पैदा कंदड़ नुक़साननि खां बची सघिजे थो।